अचो त इमामुल अंबिया जो शान ॿुधायां तव्हांखे चे मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रिवायत में ईंदो आहे त जंहिं उम्मतीअ जे आॾो इमामुल अंबिया जो नालो मुबारक ख़ुसूसन मुहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो नालो मुबारक अचे उम्मती यानी मुस्तफ़ा ते सलात न पढ़े तो गुनाहगार थींदो। महफ़िल में हिकिड़ो दफ़ो पढ़णु ज़रूरी 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 आहे। ॿुधो अथव आलमनि को त साईं जन हिकु ॾाके ते पेर रखियो आमीन, ॿिए ते ॾाके ते रखियो आमीन, टे ते ॾाके ते पेर रखियो फरमायो आमीन। उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त महबूब तुंहिंजो उम्मती जे आॾो नालो वरितो वञे तो ते सलात सलाम न पढ़े अल्लाह उन खां बेज़ार, जिब्रील उन खां बेज़ार। इमामुल अंबिया फरमायो त मां बि आमीन कई त मां बि उन खां बेज़ार आहियां। तंहिंजे करे मुस्तफ़ा जो नालो जॾहिं अचे त मोमिन ते ज़रूरी आहे त हिकिड़ो दफ़ो सलात पढ़े जे मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर। अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर, अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट ताइफ़ वारनि केरी जफ़ा कई पोइ बि त दिल बरत निल दुआ कई। ताइफ़ वारनि केरी जफ़ा कई पोइ बि त दिल बरत निल दुआ कई। दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केर, बारिश बणिजी वसंदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट आलम जो सरदार बि हूंदे, जन्नत जो सींगार बि हूंदे, जन्नत जो सींगार बि हूंदे। टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते, टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते। पेट सां पत्थर ॿधंदो केर, पेट सां पत्थर ॿधंदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिल बर अर्श वयो हो चाह मझार बहीअ चयो हो। जंहिं दम दिल बर अर्श वयो हो चाह मझार बहीअ चयो हो। तूं ई पीरी महिमानो पहिरियों, तूं ई पीरी महिमानो पहिरियों। तोखां अॻे हिते ईंदो केर, तोखां अॻे हिते ईंदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिल बर अर्श घुमियो हो चाह मझार बहीअ चयो हो। तूं ई पीरी महिमानो पहिरियों। तोखां अॻे हिते ईंदो केर, तोखां अॻे हिते ईंदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा। महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा। आदम चवंदो अहमद आणियो, मूसा चवंदो अहमद आणियो। कादिर सां ॿियो पुछंदो केर, कादिर सां ॿियो पुछंदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर। अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर, अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट सिर सजदे में सरवर रखंदो। सुडकी सुडकी सना पियो पढ़ंदो, सुडकी सुडकी सना पियो पढ़ंदो। पंहिंजा दर्द विसारे रहबर, पंहिंजा दर्द विसारे रहबर। राज जे ॾुख ते रोअंदो केर, राज जे ॾुख ते रोअंदो केर।
मुझे मोहम्मद मुरसल जे मट पोत शफात अगंदी प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी महबूबन करीमन उम्मत के न विसारियो उम्मत मुस्तफा जे तरीके के विसारे छड़ियो अफसोस दुख जड़ी गाल बियो त परे रहो उम्मती पांजे चेहरे ते महबूब अनवर जी दाढ़ी रखण जे ला तैयार बियो त परे रहो मुस्तफा के मिलल तोहफो मेराज वारी रात मेराज उम्मती नमाज पढ़ण जे ला तैयार अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला सल्लल्लाहु उम्मतिन के समझता फरमाए हदीस में दुआ साईं जन फरमायो सभी नबियन के अल्लाह ताला एक मकबूल एक दुआ मकबूल दुआ अल्लाह ताला ये दई छड़िया एक एक हूं मर्जी तस कंजी दुआ कबूल करे न करे पर एक एक दुआ सभी नबियन के गिफ्ट तोहफो दी दे जेडी मर चंदो अल्लाह वो करे छड़ी दो इमाम अल-अंबिया फरमायो त बेन मुझे भायर नबियन हुआ मकबूल दुआ दुनिया में घुरी छड़ी मां मोहम्मद करीम फरमायो तो मां हुआ आखिरत जे ला रखिया न घुरिया सही आखिरत में केड़े कम साईं जन फरमायो त जड़ी मुझे उम्मत जो घणो हिस्सो गुनाहन जे करे जहन्नम दे छिकबो मां हुआ मकबूल दुआ अल्लाह जाड़ो पेश करे पाजा सब गुनाहगार जहन्नम कढराए जन्नत ले आणी इमाम अल-अंबिया पोते इंतजाम कई वेठो पर तहां असा के दुख जड़ी गाल अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला तहां असा के समझता फरमाए ए शहर सखर ए ते करे करे पुलिस की चौकी वेते हुंदिया मौलाना के खबर होंदी करे करे गाड़िन वारन के बियारी ना कारन के बियारी ना गाड़िन के बियारी ना चेक कंदा पर एकड़ी का गाड़ी एड़ी इंदिया उन के न बियारी ना उन के हलो 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 अरे भाई ने के छो न बियारी के नंबर प्लेट गवर्नमेंट जी दा साई नंबर प्लेट गवर्नमेंट दी प्लेट थस्ते जे हर बाबा गवर्नमेंट दी गाड़िया जे जे चेहरे ते इमाम अल-अंबिया जी सुन्नत होंदी जदे उम्मत मोहम्मद जो हिसाब किताब थींदो फरिश्ता दफ्तर खोलीदा उनन में लिखल होंदो त हे उम्मती मुस्तफा जी सुन्नत समझी दाढ़ी रखी इन के परे के हलो जन्नत रे यो वने बगे हेरे बी तू हिसाब किताब दे यो तो वने मुस्तफा जो उम्मती ते पोत शफाअत अगंदी प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी उम्मत जन्नत वींदी सारी जंहिंजो आहे नीह नबी असां जंहिंजो आहे नीह नबी असां तंहिंजो अगु झलींदो केर तंहिंजो अगु झलींदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बिरोही विझंदुसि रब खे हबीब जी ड्रोही रोज़े हशर फारूक बिरोही विझंदुसि रब खे हबीब जी ड्रोही मालिक माफ़ी मनु हसनीअ जी मालिक माफ़ी मनु हसनीअ जी तू न मञे त मञींदो केर तू न मञे त मञींदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट अस्सलाम।